बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भलीकार। नाज़रीन, वफ़ाक़ी सरकार जेतोणीक ग़ैरक़ानूनी परॾेहनि जी निकाली लाइ ऐलान त वॾा करे पई, पर सिंध में असांखे ग़ैरक़ानूनी परॾेहनि जी निकाली वारो अमल सुस्त रफ़्तारीअ जो शिकार नज़र अचे थो। ख़ासि तौर जेका अॻवाननि जी लोध सिंध में आहे, उन ख़िलाफ़ मक़ामी पुलिस का बि संजीदा कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। ऐलान त कया वञनि था, मस्जिदुनि मां ऐलान कया वञनि था त छॾे वञो, पर इहो मूंखे ॿुधाइनि, पुलिस असांखे इहो जवाबु ॾिए, सिंध पुलिस जा अमलदार इहो ॿुधाइनि, छा मस्जिदुनि मां ऐलाननि ते इहे शराफ़त सां जेके वरियनि खां हिते आबाद आहिनि, ग़ैरक़ानूनी तौरु उन्हनि पंहिंजो कारोबार जमाए रखियो आहे, अरबें खरबें रुपया कमाए ॾिठा आहिनि, उहे छॾे वेंदा। बहरहाल हैदराबाद में छा सूरत हाल आहे, हैदराबाद पुलिस छा पई करे, ॿिया इदारा छा पिया कनि, इंतिज़ामिया छा पई करे, उन हवाले सां पहिरीं असांखे हैदराबाद जो रिपोर्टर नसीर चना आगाह कंदो। वॾी महिरबानी इरफान साहब तव्हांजी। ॾिसो, निगरान हुकूमत पारां जेका डेडलाइन हुई ग़ैरक़ानूनी परॾेहनि जी निकाली जे हवाले सां, उहा ख़तमु थियण खां पोइ शुरूआती ॾींहंनि में इंतिज़ामिया वॾो एक्टिव नज़र आई। इजलास बि थिया, उन्हनि में अहम फ़ैसिला बि कया विया, टीमूं बि जोड़ियूं वयूं। मजमूई तौर ते जेके 40 शकी गिरफ़्तार करे सिर्फ़ु 4 ग़ैरक़ानूनी परॾेहनि ते केस दाख़िल कया विया हुआ। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल इहा आहे त अहिड़ियूं के बि असराइतियूं कार्रवायूं ग़ैरक़ानूनी परॾेहनि जे हवाले सां हैदराबाद में न थी रहियूं आहिनि। हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहरु आहे ऐं नादरा जेके अंग अखर जारी कया हुआ त 23,000 खां वधीक हैदराबाद में ग़ैरक़ानूनी परॾेहनि रहनि था। पर उन हवाले सां इंतिज़ामिया जेका पंहिंजा अंग अखर आहिनि उहा बि लिकाए पई, ज़ाहिर न पई करे, ऐं अहिड़ियूं के बि असराइतियूं कार्रवायूं असांखे ॾिसण में न पियूं अचनि। कुझु ॾींहं पहिरां DIG इजलास कयो, जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वियो हो त मुकमिल क्रैक डाउन कयो वेंदो, ग़ैरक़ानूनी परॾेहनि जे ख़िलाफ़ टीमूं जोड़ियूं वयूं हुयूं मुख़्तलिफ़ इदारनि जूं। नादरा सां गॾिजी हिननि कार्रवाइनि जो ऐलान त कयो हो, पर उहे सिर्फ़ु ऐलान ई रहिजी वियो। हिन वक़्त ताईं के बि कार्रवायूं साम्हूं न आयूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं पुलिस जेको आहे 6 ग़ैरक़ानूनी परॾेहनि खे गिरफ़्तार करे होल्डिंग सेंटर मुंतक़िल कयो, ऐं होल्डिंग सेंटर में हिन वक़्तु सिर्फ़ु जेके 8 माण्हू आहिनि उहे मौजूदु आहिनि, जिन में 4 जेके मर्द आहिनि, 1 औरत ऐं 3 ॿार आहिनि। ऐं इन्हनि 8 मां 2 जेके माण्हू आहिनि उहे बि मीरपुर ख़ासि में गिरफ़्तार कया विया हुआ, जेके हिते हिन होल्डिंग सेंटर ते रखिया विया आहिनि। नाज़रीन, शहीद बेनज़ीराबाद ज़िले में बदअमनी ख़िलाफ़ जेको एहतजाज शुरू थियो आहे, कुझु ॾींहं अॻु हड़ताल थी ऐं पुलिस उनखे पुरतशदुद बणाए छॾियो। पुरअमन मुज़ाहिरो कंदड़नि मथां सख़्तु तशदुद कयो वियो, ख़ासि तौरु नियाणियुनि ऐं मासूम ॿारनि खे बख़्श न कयो वियो। शहीद बेनज़ीराबाद में बदअमनी आहे, सियासी कारकुननि ख़िलाफ़ जेको आहे सो इंतकामी कार्रवायूं करे रही आहे नवाबशाह पुलिस। गॾोगॾु मंशियात जो वाहिपो सरे आम आहे ऐं आइस जहिड़ो ख़तरनाक नशो ज़िले जी घिटीअ में ॻोठ में पखिड़िजी चुको आहे। पुलिस छो नथी कार्रवाई करे, पहिरीं असांखे सूरत हाल खां आगाह कंदो असांजो शहीद बेनज़ीराबाद जो ज़िलई रिपोर्टर AK ॾाहिरी। गुज़िरियल 2 महीननि दौरान जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे फुरूं ऐं चोरियुनि दौरान, वारदातुनि दौरान जेका मज़ामत ते जेके क़तल कया विया, उन्हनि जो तादादु जेको आहे 5 थी वियो। 5 जेको आहे मर्डर थियण खां पोइ जेको आहे शहरनि में हिकु ख़ौफ़ जी लहर हिकु पैदा थी, जंहिंखां पोइ जेको आहे शहरी जेको आहे पंहिंजे घरनि ताईं महदूद थिया। कारोबारी जेके हुआ उन्हनि में बि हिकु जेको आहे तशवीश पैदा थी पई त ख़ासि तौर ते त जेको कारोबार उहे कनि पिया त उनमें उन्हनि खे इहो ई ख़ौफ़ हूंदो त ख़ुदा न ख़ास्ता को ॾोहारी माण्हू अचे त असांखां जेको आहे फुरे न वञे। ईअं ई दुकानदारनि खां काफ़ी जेकी फुरूं कयूं वयूं, ऑयल जे दुकानदार थियो या मुख़्तलिफ़ ऑटो धंधा थियो या वरी जेको कराकरी दुकान थियो या ज्वैलरी जा दुकान थिया। उन दौरान पुलिस खे कुझु त कामयाबियूं नसीब थियूं, मगर हिन महिल ताईं जेको आहे मुस्बत जेके कार्रवायूं जेके कयूं आहिनि, उन्हनि में जेको अञा ताईं मेन जेके गैंग आहिनि उहे गिरफ़्तार न कया विया आहिनि, न ई गैंग जा कारिंदा। छा करे ख़ासि तौर ते असांजे शहर जे अंदरि जेको आहे शहरनि खे जेको आहे शहरी जेको आहे पाण खे गैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। उहो इहो ई कारण आहे त जेको आहे शहर में जेको कारोबारी हज़रातनि या जेको आम माण्हू आहे उहो रोडनि रस्तनि ते जेको आहे अकेलो घुमी नथो सघे, न निकिरी सघे, त उन्हनि खे इहो ई ख़ौफ़ हूंदो आहे त ख़ुदा न ख़ास्ता 2 सेकंडनि जी गेम हूंदी आहे त 1 to 5 ते या को बाइक ते जेको आहे या असांखे जेको आहे अॻु झले ऐं असांखां मोबाइल या रोक रक़म में फुरे वञे, जेकर असां उन दौरान मज़ामत कंदा आहियूं त असांखे गोली न हणी वञनि। इहे ई वाक़िया पेश थियण खां पोइ जेको आहे हिन महिल ताईं पुलिस जेको आहे मुस्बत जेको आहे
अमल जेको ॾेखारे थी उहा चए थी त असां जेको आहे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको असां पुलिस जी नफ़री वधाई आहे, गश्त वधायो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे टास्क फोर्स क़ाइमु कया आहिनि जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे कार्रवाई करे रहियूं आहिनि। मगर जेको ॾोहारी आहे ॾोह करण खां पोइ जेको आहे शहर छॾे ॿिए डिस्ट्रिक्ट में हलियो थो वञे। इन लाइ जेको आहे असांखे जेको आहे हिकमत अमली जोड़नी पवंदी। जेके ॾोहारी वग़ैरह गिरफ़्तार थिया आहिनि त उन्हनि खे जेको आहे इंट्रोगेशन मामूली कई, उन्हनि खे जेको आहे मुख़्तलिफ़ केसनि में जेको आहे ॼाणा ऐं उन्हनि खे जेल कस्टडी कयो वेंदो आहे। मगर ईअं न थियणु खपे। अवाम तोड़े शहरनि ऐं ओवरऑल सभई इहो ई मुताबिक़ो कनि था त जेको बि गिरफ़्तार थिए उन जी सुठनि सां इंट्रोगेशन थिए, भली केॾो बि बाअसर छो न हुजे। नाज़रीन, AK ॾाहिरी शहीद बेनज़ीराबाद ज़िले में जेका बदमनी पकड़ियल आहे, मंशात जो वाहिपो आम आहे, उन हवाले सां आगाह करे रहियो हो। असांजे रिपोर्टर SSP शहीद बेनज़ीराबाद खां मौक़ुफ़ मालूम कयो, संदसि इन हवाले सां छा चवणो हो, अचो त ॿुधूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 3-4 वारदातें मोटरसाइकिल लिफ्टिंग की, यानी मतलब चोरी की और मोटरसाइकिल स्नैचिंग की हो रही थी। तो ये नवाब शाह के स्टैंडर्ड से ये एक आप कह लें कि एक इंक्रीज़ था। अगर जनरल पैटर्न को देखा जाए तो इस साल के शुरू से ही तकरीबन 33% क्राइम की रजिस्ट्रेशन भी ज़्यादा है। उसकी मुख्तलिफ़ वजूहात हैं, कुछ इकनॉमिक कंडीशन है। दूसरी बात यह कि लास्ट जो सैलाब के मुतासरीन जब यहाँ आके आबाद हुए थे उनमें से काफ़ी सारे लोग जो आपस सिंध के थे, उनका क्रिमिनल रिकॉर्ड था, उनकी एसोसिएशन बन गई और आज भी ज़्यादातर हमारे क्राइम्स में वो लोग इन्वॉल्व हैं। तकरीबन 8-9 मशहूर जो चोर हैं वो पकड़े गए और ऐसे 2 गैंग्स हमने ट्रेस किए जो कि मोटरसाइकिलों को काट के बेचते थे। लोग अभी तक 45 मोटरसाइकिल्स रिकवर कर चुके हैं। जहाँ तक रॉबरी का ताल्लुक है तो यहाँ जो गैंग्स रॉबरी में इन्वॉल्व थे उनको हमने बस्ट किया है। उसमें काफ़ी सारे ऐसे क्रिमिनल्स थे जो कि बहुत डेस्परेट थे, उनके पुलिस से मुकाबले भी हुए हैं और उसमें लोग ज़ख्मी भी हुए हैं। जो मर्डर की केसेस थे उनमें से एक सुनार का मर्डर हुआ था, उसमें सिकंदर बंगवार नामी एक मशहूर डाकू है वो अरेस्ट हुआ। इन तमाम कार्रवाइयों के बाद अभी इस टाइम पे अल्लाह का शुक्र है कि सिटी में नवाबशाह में सिचुएशन बहुत पीसफुल है। 15 से 20 दिनों में तो तकरीबन जनरली सिचुएशन काफ़ी पीसफुल रही है। नाज़रीन, इलेक्शन दौरान सिंध अंदरि पीपल्स पार्टी ख़िलाफ़ इताद त घणेई क़ाइमु थींदा आहिनि, के ज़िलई सतह ते हूंदा आहिनि, के सिंध सतह ते हूंदा आहिनि, पर इहो इताद असांखे रुॻो इलेक्शन वारनि ॾींहंनि में ई सरगर्म नज़र ईंदा आहिनि। जामशोरो इताद पिणु तमामु हिकु मज़बूत इताद सम्झो पियो वियो। पोइनि चूंडुनि में बि तमामु सुठी हिन जी कारकर्दगी रही ऐं जामशोरो इताद जे अॻुवाणनि जो इहो इल्ज़ाम हो त खेनि धांधली करे हारायो वियो। पर हाणे जीअं इलेक्शन वेझी आई आहे त जामशोरो इताद जा जेके मुख़्तलिफ़ अहम अॻुवाण आहिनि उहे इताद खे आहिस्ते आहिस्ते छॾे रहिया आहिनि। आख़िर छा सबबु आहे जो इहे इताद रुॻो इलेक्शन वारनि ॾींहंनि में ई सरगर्म हूंदा आहिनि? आम माण्हुनि खे जेके मसइला दरपेश हूंदा आहिनि, असां जामशोरे ज़िले जो जाइज़ो वठूं, तमामु ख़राबु सूरत हाल आहे। ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हुनि खे पीअण जो पाणी मुयसरु न आहे, स्कूल्स तबाह आहिनि, बंदि आहिनि, सिहत मर्कज़नि जी हालति तमामु ख़राबु आहे। उन्हनि मसइलनि जे हवाले सां इन्हनि इतादनि ख़ासि तौरु जामशोरे इताद छो को किरदारु अदा न कयो, इन हवाले सां असांजे रिपोर्टर असद मंगरियो जामशोरो इताद जे अहम अॻुवाण मलक चंगेज़ सां ॻाल्हि ॿोल कई आहे। संदसि इन हवाले सां छा मौक़िफ़ आहे, अचो त ॿुधूं। जामशोरो इताद इंशाल्लाह हींअर 2018 खां वधीक भरपूर नमूने जो इलेक्शन विढ़ंदो। असांजो अॻे ई इतिहाद साईं जलाल महमूद शाह वारनि सां रहियो आहे 2002 खां वठी। सो इतिहाद असांजो आहे हलंदो ईंदो। असां गरजी इलेक्शन जामशोरो इतिहाद ऐं SUP गरजी ज़िले जामशोरे में भरपूर नमूने सां इलेक्शन थींदी। ऐं सम्झां थो 2018 खां हींअर काफ़ी फ़र्क़ु आहे। जो ज़िले में जेके बि बुनियादी मसइला हुआ उहा हिते जा हुकुमरान, हिते जो CM, हिते जा भोतार को बि मसइलो हल न करे सघिया। सॼो ज़िलो ऐं सम्झां थो पाणीअ लाइ तरसे थो। कोटड़ी शहर म्यूनिसिपल ॿोल्हाड़ी आहे, जीअं टैंकर माफ़िया आहे उते पाणी न आहे, त सॼी कंधी जेका बि आहे दरिया जी, उते खानोट हुजे, मंज़ूराबाद हुजे, उते माण्हुनि खे पाणी पीअण जो कोन्हे। ॿियो हे जेके 5 साल ख़ासि करे ऐं सम्झां थो पीपल्स पार्टी जा गुज़रिया आहिनि, जेके असांजे ज़िले जो CM मुराद शाह हूंदे बि ज़िले जे माण्हुनि खे बेरोज़गार थिया आहिनि। महांगाई जेका आहे सा सॼी जेकी महांगाई थी उहा सॼी उन जी ज़िमेदार PDM आहे। हर घर में जेको माण्हू मिसकीन आहे उन माण्हूअ खे खाइण लाइ बि न आहे।
त उनजी एतिरी तनख़्वाह बि न आहे जो पंहिंजे घर जी पूरी करे या पाणीअ जी पूरी करे या पेट्रोल जी करे, उन खां पोइ माण्हू चाहिनि था त चेंज अचे। ज़िले जामशोरे में जीअं हींअर ताज़ी नौकिरियुनि जी विरासत थी, अवां पाण ॾिसो त सेवण में केतिरियूं वयूं ऐं मांझंद, कोटड़ी, बुलाखान ज़ीरो। त ज़िले में जॾहिं पंहिंजे ज़िले में ई CM इंसाफ़ नथो करे सघे त उहो माण्हू सिंध सां कहिड़ो इंसाफ़ कंदो। सो माण्हू में वॾो फ़र्क़ु आहे, सोशल मीडिया जो दौरु, माण्हू चाहे थो चेंज हुजे। इन भोतारनि मां बेज़ार, इलेक्शन अला कंदो, जल्दी लॻे थो इलेक्शन थींदी त यकीनन तव्हां हींअर ॾिसजऊं त सिंध जा नतीजा मुख़्तलिफ़ हूंदा 2018 खां। हिकिड़ो ॿियो सुवालु आहे त कोस्तान में 160 स्कूल बंदि आहिनि। जामशोरो इत्तेहाद जीअं 5 साल गुज़रिया आहिनि त अवाम जे मसइलनि ते बि जामशोरो इत्तेहाद का ख़ासि मूवमेंट न कई आहे। जीअं म्यूनिसिपल ॿोलाड़ी में पीअण जे पाणी जी खोट आहे, मांझंद, सेवण या कोस्तान जे मसइलनि ते जामशोरो इत्तेहाद अवाम जे बुनियादी मसइलनि ते ख़ामोश रहियो। मुंहिंजा भाउ, जीअं कोस्तान जा स्कूल बंदि आहिनि, असां जॾहिं बि माना थियो आहे तॾहिं कोशिशि कई आहियूं, असां आवाज़ु उथारियो आहे हर जॻह ते त स्कूल 200 स्कूल मां 30 स्कूल हलनि था। ऐं उन खां पोइ हमेशह इहो ई हूंदी त एतिरा उस्ताद कोन्हनि ऐं उस्ताद एतिरा न आहिनि जो स्कूल खुली सघनि। हालांकि इहा ॻाल्हि न आहे, उहे उस्ताद बंगुलनि ते मुंशीगिरियूं कनि था, उहे उस्ताद बंगुलनि ते चिठियूं लिखनि था, उहो उस्ताद स्कूल पढ़ाइण खां बहितर त उहो जेको आहे सो वॾेरे जे बंगले ते वेठो आहे। सो पर हथ सां हथु वठी कोस्तान जे माण्हुनि जी जेका तालीम आहे उहा तबाह कई वई आहे। कोस्तान में भोतार को निज़ाम उहो नथो चाहे त कोस्तान जो माण्हू पढ़े, ऐं पढ़ंदो त माण्हू में शऊर ईंदो त उहो पंहिंजो वोट सही नमूने इस्तेमालु कंदो। तंहिंजे करे कोस्तान में हमेशह जेका सा इहो ई रहियो आहे। ऐं सिंध हुकूमत सरकार बि उन भोतारनि जी आहे। तव्हां ॾिसो मंशियात केतिरी ज़िले में हले पई, मंशियात फ़रोश किथे वञी पहुता आहिनि। ज़िले जा ऑफिसर जेके अचनि था सिर्फ़ु मंशियात खां मंथलियूं वठनि था ऐं पंहिंजे मंथलियुनि ताईं कमु थिए थो। ॿियो को बि ज़िले में इहो न आहे त को मंशियात फ़िरोश गिरफ़्तार करे उनखे कैफ़े किरदार ताईं पहुचायो वञे। असांजे हितां बुलाखान तहलके में ॾिसो त आउं सम्झां थो त हर ॻोठ में आउं सम्झ 2-4 माण्हू कैंसर जा मरीज़ आहिनि, जिन खे गुटके जे करे कैंसर जे मरीज़ थी विया आहिनि ऐं काफ़ी माण्हू डेथूं बि थियूं आहिनि माण्हुनि जूं। आवाम सम्झो था मोटर ईंदो जेके हेॾा बुनियादी मसइला त रहिया, हुकूमत बि उन्हनि जी मालिकी न कई, तव्हां बि उन्हनि जी मालिकी न कई, त सर असांखे उमेदु आहे, पुर उमेदु आहियूं त जामशोरे इत्तेहाद खे माण्हू बिल्कुलु मोट ॾींदा, छो जो अवाम खे ख़बर आहे त असां उन्हनि सां गॾु बीठा आहियूं। असां वटि इख़्तियार कोन्हनि जो असांजे चवण ते कंहिं माण्हूअ के को स्कीम मिले, कंहिंखे रोड मिले। असां त पब्लिक जा आहियूं, असां त पब्लिक सां गॾु बीठा आहियूं। असांखे का बि पब्लिक जी उहा शइ न मिली आहे जंहिंमां असां पब्लिक खे उहा न ॾिनी हुजे, पाण खाई विया हुजूं। हिकिड़े माण्हूअ खे उमेदु हूंदी आहे त बाबा हुकूमत ईंदी त मुंहिंजा मसइला हल थींदा। 15 साले में जॾहिं मसइलो हल न थियो त माण्हुनि जी उमेदु ख़तमु थी चुकी आहे। हाणे भोतार के निज़ाम मां उहो चाहे थो तब्दीली अचे। जामशोर ज़िले में तव्हांखे ख़बर आहे अफ़गानी काफ़ी रहनि था, उन्हनि जो 1-2 ॾींहं बचियो आहे वञी निकाले लाइ, पर ज़िले में का बि तहरीक न आहे। सम्झो था थाणे बुलाखान केतिरा अंग खणंदा? सर बुलाखान में एतिरो त कोन हूंदा, मुंहिंजे ख़्याल में हूंदा को 400-500 जे लॻभॻि हूंदा, मुख़्तलिफ़ या नूरियाबाद चओ या बुलाखान सिटी, ऐं पर कोटड़ीअ में तमामु हद खां मथे आहिनि। ऐं सम्झां थो वफ़ाक़ी हुकूमत सुठो फ़ैसिलो कयो, पर इन ते अगरि अमल थिए त बहितर आहे। वोट बैंक पहिरीं 2018 में पब्लिक जो छा था सम्झो त वोट बैंक पीपल्स पार्टी जो घटियो आहे या वधियो आहे, छा था सम्झो? सही हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, नेक्स्ट जेका 2018 जी जेका लास्ट इलेक्शन हुई उन में मूं 28,000 जे लॻभॻि वोट मूं खणिया हुआ ऐं आज़ादु इलेक्शन में बीठो हुउसि। हिकिड़े पासे पीपल्स पार्टी, भोतार, पैसो, ऑफिसर शाही सभु शयूं हुननि सां गॾु हुयूं। असां ईअं ई पब्लिक जे ज़ोर ते बीठा हुआसीं त अवाम वॾो रिस्पॉन्स ॾिनो। मूंखे 2018 खां बि हींअर वॾी उमेदु आहे, छो जो 5 सालनि जे दौरान का बि कारकर्दगी पीपल्स पार्टीअ जी ज़िले जामशोरे में ख़ासि करे आउं पंहिंजे तक जी ॻाल्हि कंदुसि त का बि कारकर्दगी कोन रही आहे। उहे रोडनि, उहे ई माण्हुनि खे माना स्कूल उहे ई बंदि आहिनि, का बि बुनियादी सहूलियत न म्यूनिसिपल ॿोलाड़ीअ खे आहे न थाणे बुलाखान खे आहे। माण्हुनि जूं उमेद पीपल्स पार्टीअ मां ख़तमु थी वई आहे। सो माण्हू चेंज चाहिनि था, इंशाअल्लाह अला कंदो त 2024 में या 23 में बहितर माहौल थींदो। ऐं पब्लिक जी कावड़, पब्लिक जो जेको गुस्सो आहे सो उन वोट जे ज़रिए माण्हू ॾींदा। नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़।
नाज़रीन हाणे हलूं था कंबर, जिते हिकु न्याणीअ पंहिंजी पुठिते पियल बिरादरी खे जंहिंखे हिकारत जी नज़र सां समाज अंदरि ॾिठो वेंदो आहे, उनखे पंहिंजनि पेरनि ते बीहारण लाइ ऐं समाज में उनखे इज़त भरियो मक़ाम ॾियण लाइ 8 साल अॻु जेका विख वधाई, हाणे उहा पंहिंजी मंज़िल जे वेझो अची पहुती आहे। इन हवाले सां पेश आहे हाकिम अली ख़ासकेरी जी हीअ रिपोर्ट। बागड़ी नाले सां सुञापजंदड़ अल्हापाक जा इहे बानड़ा वॾा महिनती मिज़ाज, सख़्तु जान क़िस्म जा माण्हू आहिनि, त गॾोगॾु उन्हनि मां के वरी ॿियनि आॾो हथु टंगींदे बि नज़र ईंदा आहिनि, ख़ासि तौरु उन्हनि जा ॿारड़ा ऐं ॿारड़ियूं। हिन ज़ालिम समाज पारां साणनि वर्ताव खां बाग़ी थी बेबी बागड़ी अटल इरादो कयो त हूअ पंहिंजी बिरादरी जी उन हिकारत वारी ज़िंदगीअ मां जिंद आजी कराईंदी। हुन विख वधाई। अॼु बागड़ी बिरादरी जा हज़ारे ॿार उन ज़ालिम समाज खे हीअं करारो जवाब ॾेई रहिया आहिनि। यास्मिन, हेलो सबा, हाउ आर यू? यास्मिन, सबा तव्हां कीअं आहियो? सबा, आई एम फाइन, थैंक यू। सबा, मां ठीकु आहियां, तव्हांजी महिरबानी। व्हाट अबाउट यू? सबा, तव्हां कीअं आहियो? यास्मिन, आई एम फाइन, हाउ आर यू? छिम छिम जा चिंकारा कुदरत वारा, चुम चितन अंची खोली कोयल, बुलबुल कोयल बोले बोले, मोर नचन प्या प्यारा कुदरत वारा। हमद सब कन तुंहिंजी सारा कुदरत वारा, निर्मल ज्योति नूर नज़ारा कुदरत वारा। जॾहिं वणनि ते वाह अचे थो, पन पन मां पन लाह अचे थो, छिम छिम जा छिमकारा कुदरत वारा। जिए जियारा पाण सगोरा, सभ खां प्यारा पाण सगोरा, दोस्त जंहिं दुश्मन सभिनी लाइ बाजा, हीरनि सां हमराह सदाईं, कमज़ोरनि जी ताक़त ताणी, ॿारो ॾींहुं क़यामत ताणी, सारे जगले रहमत ताणी, जिए जियारा पाण। 8 क्लास में पढ़ंदा आहियूं, असां पढ़ाई करे टीचर बणणु चाहियूं था। बेबी बागड़ी 8 साल अॻु बागड़ी बिरादरी जे ॿारनि खे तालीम ॾियण लाइ हथे ख़ाली कोशिशि शुरू कई। रब साईं संदसि मदद कई ऐं अॼु संदसि मिडिल स्कूल में 300 ॿारड़ा न रुॻो तालीम पिराए रहिया आहिनि, पर न्याणियूं हुनरी सिख्या पिणु हासिल करे रहियूं आहिनि। पहिरियां त असांजो मतिलबु सही दौरु न हूंदो, असां पिनण वेंदा हुआ असां में काफ़ी, ऐं धंधा कंदा, मायूं कपिड़ा खपाइण वेंदियूं। हाणे असांजो मैडम सवलाई कई आहे। हाणे असांखे मैडम बेबी सेंटर खोलियो, असांखे सुठो लॻे थो, रोज़गार बि करूं था। पिनण वारनि जी इज़त न कंदा, हाणे असां में नथा पिननि, सिलाई कनि था, महिनत करनि था। BCD E F G जेके असां सां किसा गुज़रियल आहिनि, त मूं सोचियो त इहे जेके असांजे माण्हुनि सां जेके न्याणियूं वधणियूं हिन टाइम पढ़नि थियूं, उन्हनि सां अहिड़ा रवैया पेश न अचनि। मूं पाण हेठि वेही पढ़ियो आहे ऐं काफ़ी ॾुखियाईं ॾिठियूं आहिनि, ऐं जेका असांजे ऊंच नीच जो जेको अहिड़ो माहौल आहे उनखे कढी करे मां हीउ स्कूल क़ाइमु कयो आहे, जंहिंमें असांजा ॿारड़ा ऐं अदड़ियूं उहे बाइज़त सां पढ़ी सघनि। ऐं असांजो वोकेशनल सेंटर आहे, प्रीत वोकेशनल सेंटर, जंहिंमें 15 खां 18 अदड़ियूं सिलाई जो कमु करे रहियूं आहिनि। हीअ असांजो स्कूल आहे जंहिंमें 300 ॿारड़ा आहिनि जेके फ्री में पढ़ी रहिया आहिनि। उन्हनि जा यूनिफॉर्म, बुक्स वग़ैरह सभु असां फंडिंग कंदा आहियूं, सोशल मीडिया ते पोस्ट अपील कंदा आहियूं। सिंध वासियो, दिलि ते हथु रखी सच ॿुधाइजो, असांजी क़ौम में ज़ात परस्ती, पंहिंजी ज़ात उत्तम ऐं ॿिए जी ज़ात खे हक़ीर सम्झण वारी सोच घर करे न वेठल आहे। सिंध अंदरि ज़ात बिरादरीअ जे बुनियाद ते पाण खे मोतबर ऐं ॿिए खे कमतर सम्झण वारी रविश हिन जदीद दौर में बि जारी हुजे त उनखे ॼटकी न चइजे त छा चइजे। पर यादि रखो, अॼोकी जदीद दुनिया में जेके ज़ातियूं उत्तम सम्झियूं वेंदियूं आहिनि, उन्हनि जा नाला कुझु हिन रीति आहिनि: आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मेटावर्स, ML, VR, RPA, क्वांटम कंप्यूटिंग, 5G, डेटाफिकेशन। पोइ असां इन्हनि ज़ातियुनि मां कहिड़ी ज़ात मंझा आहियूं? बहरहाल वापसि अचूं था कंबर जे उन स्कूल तरफ़, जिते जेतोणीकि अञा ताईं रिवायती तालीम ॾिनी पई वञे, पर बागड़ी बिरादरी जे हिननि ॿारनि लाइ इहो सभु कुझु गैर रिवायती आहे। ॿी स्कूल में सरकार में पढ़ंदा, उते इज़त न हूंदी हुई, बुक में पाणी पीआरंदा हुआ। हिते असां पंहिंजी स्कूल खोली आहे, हिते हाणे सही कमु थो हले। असां पहिरियां ॿी स्कूल में पढ़ंदा हुआ, उते असांजी इज़त न थींदी हुई, छाकाणि त असांखे गैर मज़हब जा चवंदा हुआ।
पाणी बि असांखे बुक में पीआरंदा हुआ। उन करे मैडम बि असांजो पंहिंजो स्कूल खुलायो आहे। उते असांखे हर सहूलियतूं मिलनि थियूं। बुक फ्री में मिलनि था, यूनिफॉर्म फ्री में मिलनि था, शूज़ फ्री में मिलनि था। असां पढ़ी करे ऑफिसर थियणु चाहियूं था ऐं मैडम जो असां नालो अॻिते वधाईंदासीं ऐं पंहिंजी क़ौम बिरादरी जो नालो अॻिते वधाईंदासीं। पहिरियां असांखे ख़बर न हूंदी स्कूल छा आहे, हाणे जॾहिं असां पढ़ूं था त असांखे ख़बर पए थी तालीम असां पढ़ी करे पंहिंजी बिरादरी जो नालो रोशन कंदा ऐं पंहिंजे स्कूल जो नालो रोशन कंदासीं। ऐं मैडम बेबी जा लख गुज़ार आहिनि जो असांखे सभु सहूलियतूं आहिनि, कपिड़ा फ्री में मिलनि था। तंहिं करे डॉक्टर बणणु चाहियूं। असांखे बुक में पाणी पीआरींदा हुआ त असां सम्झो त मैडम स्कूल खुलाई आहे त असां हिते पढ़णु ईंदासीं त असांजी बागरी बिरादरी जो नालो रोशन कंदासीं। मैडम जे ज़रिए मैडम पंहिंजो स्कूल खोलियो त असांजे बागड़े जो हाल ॾिसी करे या काफ़ी शयूं ॾिसी करे पोइ असां पाण हिते आयासीं ऐं पाण ॿारनि खे छो त असां हिन माहौल में गुज़रियल आहियूं त असां ईअं सोचूं था त इहो माहौल इहे न ॾिसनि छो असांजो वक़्तु गुज़री वियो। त असांजी कोशिशि इहा आहे त असां बागड़ी क़ौम खे पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं लिखायूं जीअं इहे वॾा थी करे किथे। मां हाई स्कूल लाइ बि प्लाट ख़रीद कयो आहे जेको 5000 फुट प्लाट आहे तक़रीबन 90 लख में। उन लाइ बि मूं फंडिंग मुहिम हलाई आहे सोशल मीडिया ते ऐं काफ़ी असांजा ॿाहिरि जेके इंसान तालीम दोस्त माण्हू आहिनि उन्हनि सपोर्ट बि कई आहे। मां वरी बि उन्हनि खे रिक्वेस्ट कयां थी त इन प्लाट जे मामले में मुंहिंजी माली मदद कई वञे जीअं मां इहो प्लाट कढी करे माना फाइनल थी वञे उन्हनि जी पेमेंट जीअं मां सुठे तरह सां जीअं ही बिल्डिंग ठहियल आहे ईअं ई सिंध गवर्नमेंट मिनाइटी फंड मां पंहिंजी बिल्डिंग बि ठाराए सघां। जेके बि इंसान दोस्त दूरियूं आहिनि उन्हनि खे हिननि जी मदद करणु खपे ऐं हिननि जी तमामु बहितरीनु कमु कयो आहे। बेबी बागड़ी जे हिन नए ख्वाब जी साबिया को ॾुखियो कमु न आहे। हिन हाई स्कूल जी तामीर वास्ते प्लाट हथु कयो आहे। हुन कुझु रक़म गॾु बि करे वरिती आहे, बाक़ी बि रब साईं खेसि अता कंदो। ॾिसजे त संदसि हिन चङे कम लाइ केरु केरु थो अॻिते अचे। मां हिन स्कूल जी टीचर आहियां ऐं मां हिन कम्यूनिटी खां बिलोंग नथी कयां, पर हिते पहिरियां माहौल हिननि जो इहो हुयो त हिननि खे मतिलबु ख़बर न हूंदी त पढ़ाई कीअं थींदी आहे या छा। उन हिसाब सां पोइ उन ज़रिए खे ॾिसी करे मैडम इहो सोचियो त हिननि खे छो न अॻिते वधाइजे, छो जो जिथे बि स्कूल में वेंदा हुया हिननि खे कंपेयर कयो वेंदो त एज़ अ बागड़ी खे लोअर कम्यूनिटी सां बिलोंग कनि था, इन करे हिननि खे वैल्यू न मिलंदो हुयो। पोइ उहो सोचे करे मैडम हिननि जे लाइ स्कूल ओपन कयो ऐं जंहिंजी वजह सां अॼु ही पढ़नि पिया ऐं ही उनजी इहा ई सोच आहे त हीअ पढ़ी करे अॻिते निकिरनि, जीअं ॿिया बि क़दम अॻिते वधाइनि था हिननि खे बि अॻिते वधाइणु घुरिजे। जेके बि क़ौमूं तरक़ी कयूं आहिनि उहे ज़ाहिरा तालीम सां ई करे सघनि थियूं। त मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु आहे त असांजे जेको स्कूल आहे उन जे ऐं वोकेशनल सेंटर लाइ असांखे जेके सहकार कनि जेके तालीम दोस्त इंसान दोस्त माण्हू आहिनि ऐं सिंधी ॿाहिरि जेके आहिनि चाहे सिंध में आहिनि या सिंध खां ॿाहिरि आहिनि उन्हनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त हिन स्कूल जे मामले में असां सां ॿाह ॿेली थियनि जीअं ही कम खे असां पूरी सिंध ताईं वधाए सघूं। बेबीअ जो सुपिनो केॾो न सुहिणो आहे। हूअ हिन तमामु भले कम खे सॼी सिंध ताईं वधाइणु चाहे थी। उमेदु आहे त हूअ पंहिंजे मिशन में ज़रूरु कामयाबु वेंदी। संदसि अमल ॾिसी अलाए छो उमेदु जागी पई आहे त हूअ न रुॻो पंहिंजी बिरादरी पर सिंध में रहंदड़ ॿियनि बिरादरियुनि जे ॿारनि खे तालीम जे ज़ेवर सां नवाज़ण लाइ ज़रूरु किरदारु अदा कंदी। बचपन में मूं जिथे पढ़ियो आहे उते असांखे कॾहिं बि गिलास में पाणी न ॾींदा हुया। उहे अक्सर हिकिड़ो जीअं असां में हिकिड़ो निज़ाम रहियो आहे ऊच नीच जे हवाले सां माना नफ़रत जी निगाह सां ॾिठो वेंदो हुयो। उन करे मुंहिंजे ज़हन में कुझु ख़्यालु आहे ऐं कुझु माण्हू जेके मूंखे हिन टाइम ताईं सपोर्ट कनि था जंहिंमें सुनील कुमार शदाद कोट जो आहे, साईं निसार अहमद बुरुड़ो आहे, उहो मुंहिंजो उस्ताद बि आहे, बल्कि मुंहिंजो वाल साहिबु आहे जंहिं मुंहिंजी सुठी तरबियत कई। ऐं उन खां अलावा जेके असांजा शहर कंबर जा आहिनि काफ़ी नाला आहिनि, सभु क़ाबिल एतिराम आहिनि, उन्हनि बि सुठी हेल्प कई आहे हिन मामले में। हाणे असांखे फ़ैसिलो करिणो आहे त असां कहिड़ो किरदारु अदा कयूं था। चाहे हे पंहिंजा कपिड़ा बि सिलाई लाइ खणी वेंदियूं केॾे त उहो कोई न कोई तकड़ में सिलाई करण थो, न बागड़ियुनि जा कपिड़ा असां कीअं सिलाई कयूं। उनजे हिसाब सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे मैडम बेबी इहो सोचे सम्झी करे हिननि जे लाइ सिलाई सेंटर स्कूल वग़ैरह सभु क़ाइमु कराया। जेका पहिरियां हिननि खे इज़त न मिलंदी उहा इज़त हाणे हिननि खे मिलणु लॻी आहे त हे पढ़नि बि थियूं, सिलाई बि सिखनि थियूं, माशाल्लाह सुठो रोज़गार बि कनि थियूं। उन हिसाब सां हिनखे पहिरियां खां सुठी हैसियत मिलणु लॻी आहे। सुठी आहे त मां हीउ क़दम जेको खयो आहे मुंहिंजी हिकिड़ो ज़हनी मूंखे सुकून आहे त मां सुठो कमु कयो आहे पंहिंजे माण्हुनि लाइ ऐं उमेदु आहे त मां अॻिते बि पंहिंजे माण्हुनि लाइ ईअं ख़िदमत कंदुमि ऐं सिंध जो ऐं मुल्क जो नालो रोशन कंदुमि। न रुॻो बेबी बागड़ी पर संदसि शानदार अमल ते हर सचो सिंधी ख़ुशि आहे। हिकु अहम ॻाल्हि इहा त जीअं असां अॻु चयो त बागड़ी बिरादरी तमामु सख़्त जान ऐं महिनती आहे।
उन्हनि खां बि वधीक जेके ॿाहिरां अची मज़हब जे नाले में क़ौम परस्ती ऐं तासुब परस्तीअ में सिंध दुश्मन थी बीठल आहिनि। सिंध वासियुनि खे बागड़ी बिरादरी ते हथु रखणु घुरिजे। ही पंजाब आहिनि ऐं उन्हनि धारियुनि जा मुतबादिल पिणु। बाक़ी उन्हनि जा हिमायती भले मार्चूं कंदा वतन, कुझु कोन थींदो। वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। ॾिसंदा रहो रियल इश्यूज़। नाज़रीन, हाणे असां सिंध जे कुझु तबाहल स्कूल्स जो जाइज़ो वठंदासीं। हलूं था दादू ज़िले सीता रोड लॻ ॻोठ खमीसो माची जो स्कूल तालीम खाते जी लापरवाही सबबि तबाहल बणियल आहे। न रुॻो तबाहल बणियल आहे पर ॼण त ही अजूबो थी वियो आहे। किरोड़नि रुपयनि जूं बजेटूं हुजण जे बावजूदि दादू ज़िले जा जेके तालीम खाते जा कामोरा आहिनि उहे फंड्स अलाए केॾांहुं करे वञनि था, पंहिंजा बंगला ठाराइनि था, गाॾियूं वठनि था, पर ग़रीब ॿारनि खे फर्नीचर ॾियण लाइ बि तयारु न आहिनि, किताब बि ॾियण लाइ उन्हनि जो बुत नथो वरे। बहरहाल इन हवाले सां पहिरीं असांखे आगाह कंदो असांजो सीता रोड जो रिपोर्टर राजा चन्ना। जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सीता रोड लॻ ॻोठ खमीसो माची जे स्कूल में GBBS खमीसो माची उन में केतिरनि सालनि खां वठी फर्नीचर जी शदीद खोट आहे। फर्नीचर जी खोट सबबि मासूम शागिर्द स्कूल जे ग्राउंड ते वेहण ते मजबूर आहिनि, छाकाणि त गॾोगॾु स्कूल में बिजली न हुजण जे करे कमरनि में जेको आहे सो शागिर्दनि ऐं उस्तादनि जो वेहणु तमामु घणो मुश्किल आहे। जॾहिं त ऊन्हारे जी सख़्तु मौसम में केतिरा ई ॿार बिजली जी खोट सबबि बेहोश बि थी चुका आहिनि। गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त स्कूल जी केतिरनि ई सालनि खां मरमती कमु न थियण करे स्कूल जो वॉशरूम त तबाह आहे ई, पर जॾहिं त बिल्डिंग जेका आहे उहा बि ज़बून हाल थी चुकी आहे। हिन वक़्त ताईं स्कूल जे शागिर्दनि खे दर्सी किताब न मिली सघिया आहिनि, जंहिंजे करे स्कूल जा जेके ॿार आहिनि उहे पंहिंजी तालीम खे बहितर नमूने सां हासिलु न पिया करे सघनि। जॾहिं त स्कूल जे उस्तादनि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त स्कूल में केतिरनि ई सालनि खां वठी शदीद जेका फर्नीचर जी खोट आहे उहो उनजो पुराव नथो कयो वञे। जॾहिं त गॾोगॾु स्कूल जी जेको बिल्डिंग आहे उनजो बि जेको आहे सो मरमती कमु न पियो करायो वञे। हिननि आला इंतिज़ामिया खां इहो मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द स्कूल जे जेको फर्नीचर आहे उहो ॾिनो वञे, जीअं जेको ॿार सही नमूने सां वेही टेबल्स ऐं बेंचिस ते तालीम हासिलु करे सघनि। गॾोगॾु स्कूल जे जेके शागिर्दनि जी जेके दर्सी किताबनि जी खोट आहे उहा बि पूरी कई वञे ऐं स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उनजो मरमती कमु बि करायो वञे। नवीन राजा चन्ना असांखे ॻोठ खमीसो माची जे तबाह हाल स्कूल जी कहाणी ॿुधाए रहियो हो। असांजे रिपोर्टर स्कूल जे उस्तादनि सां कुझु शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, अचो त ॿुधूं। जेको एनरोलमेंट आहे उहो जीअं साईं चयो 250 आहे, पर ऑलमोस्ट जेको अप्रोक्सीमेटली डेली अचनि था 210 अचनि था, 215 210 एनरोलमेंट ॿारनि जी अचे थी। सर हिन में पंहिंजो परेशानी इहो आहे जो असांखे जीअं चौथे ऐं पंजे जा किताब न मिली सघिया आहिनि ऐं ॿिए टे जा मिलिया ऐं पहिरें जा मिलिया। उन्हनि खां अलावा जेके पढ़ी विया आहिनि असां उन्हनि खे असां किताब ॾिना आहिनि हिकु हिकु करे, जेके वापसि पहिरियां पढ़ी विया आहिनि उन्हनि खां वठी उन्हनि खे वापसि ॾिना। हा साईं बिल्कुलु अचे थी, बिल्कुलु एनरोलमेंट जेकी तव्हांखे मूं ॿुधाई आहे उन हिसाब सां तकलीफ़ त अचे थी। साईं बिल्कुलु ताउन त कयो वियो आहे, पर किताबनि जी खोट जे करे को शायदि मथां जी खोट आहे मैनेजमेंट जी मथां, उन हिसाब सां करे उन हिसाब तक़रीबन 8-9 सालनि खां लाइट कोन्हे का, बिजली कोन्हे। जीअं ई बिल्डिंग ठही आहे तीअं लाइट कोन्हे का, न पखा आहिनि न सोलर आहे। ऐं इन खां पोइ वरी जेको आहे सो फर्नीचर एतिरो कोन्हे को ॿारनि खे विहारे सघूं। तक़रीबन 200-250 कनि जे लॻभॻि शागिर्दनि इन करे गर्मी बि आहे, गर्मीअ करे ॿाहिरि था विहारनि। सहूलियत त हाणे तव्हां ॾिसो था का सहूलियत कोन्हे का, न को असांजो लेट्रिन आहे, न को जो को बाथरूम आहे, सिर्फ़ु नलको आहे इहो बि पाण ठारायो आहे पंहिंजी मदद पाण त ॿी का बि सहूलियत कान्हे। न को फर्नीचर आहे, न ॿारनि खे किताब आहिनि, न बैग्स आहिनि, न थैला आहिनि, न को टेबल आहे, न का कुर्सी आहे। SMC फंड मिले थो पर उहो असां यूज़ कोन कयो आहे। वधि में वधि 20-25 हज़ारनि ताईं 18 हज़ारनि ताईं हूंदो आहे, उन मां कमु कोन थो थिए। इन खां पोइ उहो असां न वरितो आहे। असां 5 में हिते लाइट कोन थी अचे ऐं बेंचूं कान्हनि की असां वटि, बुक कान्हनि।
कितने टाइम खां वठी तव्हां हिते पढ़ो था? असांजी पढ़ूं पिया पता त 5 सालनि ताईं पढ़ूं पिया कान आहियूं। असां 5 में। अच्छा, तव्हांखे किताब मिलिया आहिनि? अच्छा, पोइ हे जेको तव्हां वेठा आहियो फर्नीचर वग़ैरह तव्हांजे स्कूल में आहे? काई क्लास में अथव? 5 क्लास थो पढ़ां। कहिड़ो कहिड़ो मसइलो आहे? असांखे न को बेंचूं थी मिलनि, न को असांखे इहे बुक था मिलनि, ऐं उस्ताद ई न को मेज़ आहे, न को छा, नंढा ॿार पटी वारा हेठि था वेहनि। असांखे उस्ताद ॿ आहिनि, असांखे उस्ताद खपनि 3-4, पोइ बि असांखे उस्ताद खपनि। 2 उस्ताद न किथे पहुची कोन था सघनि, ऐं असांखे नलको बि कोन्हे को जो हणूं असां पाणी पियूं असां हुन। नाज़रीन, हाणे हलंदासीं जेकबाबाद ज़िले जो हिकु स्कूल पिणु खंडर में तब्दील थी चुको आहे। उते पढ़ंदड़ समय ॿारनि जूं हयातियूं ख़तरे हेठि अची वियूं आहिनि, छाकाणि त इमारत इंतिहाई ज़बून बणिजी चुकी आहे। इन हवाले सां पहिरीं असांखे आगाह कंदो असांजो दोदापुर जो रिपोर्टर बशीर अहमद कटोहर। जी बिल्कुलु, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दोदापुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा गवर्नमेंट प्राइमरी स्कूल, गर्ल्स स्कूल, तोड़े मिडिल स्कूल ऐं हाई स्कूल पिणु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़ुबून हाल बणिजी विया आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तालीम न हुजण सबबु हितां जा जेके उस्ताद ऐं शागिर्द आहिनि उहे पिणु सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। तालीम खाते जी बेअदबी सबबु दोदापुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा सवें जेके स्कूल आहिनि उहे मुकमिल तौरु ज़ुबून हाल बणिजी चुका आहिनि। हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि, उस्ताद आहिनि, उन्हनि जो पिणु इहो चवणो हुयो त ऑफिसरनि तरफ़ां गैर ज़िम्मेवारी सबबु हिन इलाइक़े जी कॾहिं बि स्कूलनि जी विज़िट न थी सघी आहे, जंहिं सबबु हितां जा जेके स्कूल आहिनि उन्हनि जी मथे रिपोर्ट न मोकिलण सबबु उहे जेके स्कूल आहिनि उहे मुकमिल तौरु ज़ुबून हाल बणिजी चुका आहिनि। 2010 जे बोर्ड जी तबाहनि बाद हिते केतिरा ई स्कूल आहिनि जेके मुकमिल तौरु तबाह बणिजी चुका आहिनि। तालीम न हुजण सबबु हितां जा जेके इलाइक़े वासी आहिनि उहे सख़्तु परेशान आहिनि। तालीम न हुजण सबबु हितां जा जेके मासूम ॿारड़ा आहिनि उहे चौपायो माल चाढ़ण ते मजबूर आहिनि। हितां जा जेके उस्ताद ऐं इलाइक़े वासी आहिनि उन्हनि तरफ़ां इहो चयो वियो आहे त असां कॾहिं बि लोकल सतह ते हितां जा जेके ऑफिसर आहिनि, मॉनिटरिंग ऑफिसर, उन्हनि खे कॾहिं बि स्कूल में स्कूल अची विज़िट करण लाइ न ॾिठो वियो आहे। ॻाल्हि कंदा हलूं हिन स्कूल जी जेको गवर्नमेंट बॉइज़ लोअर सेकेंडरी स्कूल आहे ख़ुदाबाद बिरोई, जेको 8 कमरनि ते मुश्तमिल स्कूल आहे, जेको मुकमिल तौरु हिन टाइम ज़ुबून हाल बणिजी चुको आहे। 4 कमरनि जा पिणु छत जा छापड़ बि किरी पिया आहिनि। पाणी जी सहूलियत हिन स्कूल में मौजूदु न आहे, वॉशरूम जी सहूलियत पिणु मौजूदु न आहे, जॾहिं त फर्नीचरनि जी खोट सबबु हितां जा जेके 500 खां वधीक शागिर्द पिणु हिन स्कूल में जेके पढ़णु अचनि था उन्हनि उहे पिणु वणनि हेठां ऐं छपरनि जे हेठां ऐं ॿियो जेको आहे सो पट ते वेही तालीम हासिलु करण ते मजबूर आहिनि। हितां जा जेके उस्तादनि जो पिणु इहो चवणो हो त असां केतिरा ई भेरा तालीम खाते जे आला ऑफिसरनि खे हिन स्कूल जी मरामत लाइ लिखी चुका आहियूं, पर उन्हनि तरफ़ां हिन वक़्त ताईं का बि तदारुक न कई वई आहे। का बि हिन स्कूल जे मरमत जे लाइ जेको आहे सो को बि खड़तेल न निकिरी सघियो आहे। हुननि जो वधीक पिणु इहो चवणो हो त तालीम खातो पिणु जल्द खां जल्द नोटिस वठे, हिन स्कूल जे बारे में जेको आहे सो मरमत जेको आहे सो मंज़ूरु कराई वञे, जीअं हितां जे जेके ॿारनि खे उहे सहूलियतूं मिली सघनि। नाज़रीन, बशीर अहमद कटोहर दोदापुर लॻ उन खंडर बणियल स्कूल जी कहाणी पेश करे रहियो हो, जेको हाणे ॿारनि लाइ ख़तरनाक बणिजी वियो आहे। कंहिं महिल बि ख़ुदा न ख़ास्ता को नुक़सानु थी सघे थो। तालीम खाते जी इख़्तियारनि खे निगरान सरकार खे हिन मामले जो तुर्त नोटिस वठणु घुरिजे, को बंदोबस्तु करणु घुरिजे जीअं ॿारनि जूं ज़िंदगियूं बची सघनि। बहरहाल, असांजे रिपोर्टर स्कूल जी तबाहाली जे हवाले सां उतां जे उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। गॾोगॾु हिन तबाहाल स्कूल में ॿारड़ा वॾे शौक़ सां पढ़नि था। अहिड़ा ई मासूम ॿारड़ा असांजे रिपोर्टर खे यादि कयल सबक़ ॿुधाए रहिया आहिनि, त अचो उन्हनि जो उस्तादनि जो मौक़िफ़ ॿुधूं ऐं उन्हनि ॿारनि जा सबक़ पिणु ॿुधूं। असांजो स्कूल 1995 खां मंज़ूरु थियल आहे। हिन वक़्तु स्कूल में पाणी जो बि अशद ज़रूरत आहे, पाणी न आहे। शागिर्द बि तमामु घणा आहिनि, ॿाहिरियां बि घणा शागिर्द अचनि था ऐं ॿियो फर्नीचर जो खोट आहे हिते असां वटि। बिल्डिंग बि किरियल आहे, त तव्हां ॾिसी सघो था 2 कमरा आहिनि, इहे बि डैमेज आहिनि, इन खे बि ख़तरो आहे। पोइ बि असां पंहिंजे हिसाब सां वेहूं था, तालीम ॾियूं था। हाणे असांजो इहो ई मुतालबो आहे त असांखे जल्द खां जल्द बिल्डिंग मंज़ूरु कराए, बिल्डिंग ठाराए ॾिनो वञे, ॿियो फर्नीचर ॾिनो वञे। टियों असांजो मतिलबु इहो आहे त असांखे पाणी जो लाइन छिकीअ ते ॾिनो वञे, जीअं असांजा शागिर्द पाणी जे लाइ हिते तमामु घणो तकलीफ़ आहे। असांजो स्कूल बिल्डिंग 1995 में मंज़ूरु थियो, उन खां बाद हिन वक़्तु ज़बूनी हालत में आहे। हिन वक़्तु इनरोलमेंट 513। असांजो इहो मुतालबो आहे त असांखे बिल्डिंग नओं करायो ॾिनो वञे, त जीअं असांजा ॿार
तालीम जे ज़ेवर सां मालामाल थियनि। हिन वक़्तु सर्दी जो मौसम अचे थो, ॿारड़ा ॿाहिरि वेही सघनि था, ऊन्हारे में वेही नथा सघनि, पोइ वणनि जे छांव में उन्हनि खे विहारे तालीम ॾियूं था। असांजो स्कूल तक़रीबन बिल्डिंग 92-93 ठहियो आहे, उन खां बाद में रिपेयर बि न थियो आहे। हालिया जेके 2010 जी बोर्ड में त बिल्कुलु जेको सो स्कूल डैमेज थी वियो, पर जी हालिया पर साल जे गुज़िरियल साल बरसातूं थियूं 2022 में, उन्हनि में स्कूल जी छित बि किरी पई, स्कूल बिल्कुलु ख़तमु आहे। हाणे तव्हां पाण वधीक ॾिसी सघो था, स्कूल जी छित बि कोन्हे, छित बि किरी पई आहे। को आला ऑफिसर बि नथो अचे विज़िट ते, न को जेको सो तदारुक करण वारो आहे। फर्नीचर बि जेको सो असांखे न मिलियो आहे। असांजे जेके SMC जा पैसा मिलनि था उन्हनि मां कुझु फर्नीचर ठाहियूं था, बाक़ी ॿियूं सहूलियतूं पाणी जो मिठे पाणी जो सहूलियत बि कोन्हे। असां निगरान हुकूमत खे इहे चऊं था, अर्ज़ु कयूं था त जेको सो असांखे बिल्डिंग ॾिनो वञे, असांजो जेको सो कमरा ॾिना वञनि, स्कूल नओं तामीर कराए असांखे ॾिनो वञे। कायदा से फरमायो जैं पाकिस्तान बनाया, इल्म अवां जी किस्मत आहे, वक्त वाली दौलत आहे। कायदा से फरमायो जैं पाकिस्तान बनाया, सही पाकिस्तान ठाहियो, कची पाक वतन के ठाहियो। चमन के संवारे हलो, संवारे सुधारे उजारे हलो, सखा जी नज़र सां निहारे हलो, वफ़ा जे अखर के उचारे हलो। अमल नाहे जे इंसान में त पोइ इंसान कहिड़ो थियो, अञा ताईं ग़रीबनि सां न धारे को जी हमदर्दी, ग़रीबनि लाइ संदन दिल में भला अरमान कहिड़ो थियो। हे जासी गीत गायूं सदा अॻियां तेजी सिर पिन निमायूं सदा पायो, जंहिंजो सहारो या कयो आहे पैदा ज़मीन ते, पखी जीत मायूं बिरू बिशमा सिचण तारा धारे हवा बि पाणी ज़रूरी शयूं पायो, जंहिंजो सहारो या वॾाई संदन जा वॾा थिया पिया न ताक़त रखे ते असांजी असांजी शाल सदो करियूं यंगी सद। नाज़रीन, इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। मुंहिंजे कैमरामैन यासिर कुराई सां गॾु इरफान अली बुगियो खे हैदराबाद मां ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।